सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास सिविल अस्पताल के ट्रेशरी अस्पताल तौर अपग्रेड करण समेत ॿियूं सहूलियतूं ॾेई 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास में एडवोकेट कांजीमल मेघवार जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सिहत खाते जे इख़्तियारनि अदालत अॻियां सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में इलाजी अणपूरियुनि सहूलियतुनि जो एतराफ़ करे वरितो। सिहत खाते पारां अदालत में पेश कयल रिपोर्ट में सिविल अस्पताल में डॉक्टरनि जूं 76 ऐं पैरामेडिकल अमले जूं 48 पोस्टूं ख़ाली हुजण जो इंकशाफ थियो। अदालत पारां जारी कयल आर्डर में चयो वियो आहे त वज़ाहत कई वञे त ख़ाली पियल जायुनि ते अमलो छो मुक़ररु नाहे कयो वियो ऐं केतिरे अरसे में मुक़ररियूं कयूं वेंदियूं उन जो प्लान बि ॿुधायो वञे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास सिविल अस्पताल खे ट्रेशरी अस्पताल तौर अपग्रेड करण समेत ॿियूं सहूलियतूं ॾेई 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास में एडवोकेट कांजीमल मेघवार जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सिहत खाते जे इख़्तियारनि त अदालत अॻियां सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में इलाज जे अणपूरनि सहूलियतुनि जो एतराफ़ करे वरितो। सिहत खाते पारां अदालत में पेश कयल रिपोर्ट में सिविल अस्पताल में डॉक्टरनि जूं 76 ऐं पैरामेडिकल अमले जूं 48 पोस्टूं ख़ाली हुजण जो इंकशाफ थियो आहे। अदालत पारां जारी कयल आर्डर में चयो वियो आहे त वज़ाहत कई वञे त ख़ाली पियल जायुनि ते अमलो छो मुक़ररु नाहे कयो वियो ऐं केतिरे अरसे में मुक़ररियूं कयूं वेंदियूं उन जो प्लान बि ॿुधायो वञे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास सिविल अस्पताल खे ट्रेशरी अस्पताल तौर अपग्रेड करण समेत ॿियूं सहूलियतूं ॾेई 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास में एडवोकेट कांजीमल मेघवार जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सिहत खाते जे इख़्तियारनि अदालत अॻियां सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में इलाज जे अणपूरनि सहूलियतुनि जो एतराफ़ करे वरितो। सिहत खाते पारां अदालत में पेश कयल रिपोर्ट में सिविल अस्पताल में डॉक्टरनि जूं 76 ऐं पैरामेडिकल अमले जूं 48 पोस्टूं ख़ाली हुजण जो इंकशाफ थियो। अदालत पारां जारी कयल आर्डर में चयो वियो आहे त वज़ाहत कई वञे त ख़ाली पियल जायुनि ते अमलो छो मुक़ररु नाहे कयो वियो ऐं केतिरे अरसे में मुक़ररियूं कयूं वेंदियूं उन जो प्लान बि ॿुधायो वञे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास सिविल अस्पताल खे ट्रेशरी अस्पताल तौर अपग्रेड करण समेत ॿियूं सहूलियतूं ॾेई 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मीरपुर ख़ास खां सिंधी टीवी न्यूज़ ब्यूरो चीफ नज़ीर पमहर। जी नज़ीर, सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास में एडवोकेट कांजीमल मेघवार जी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। वधीक तफ़सील न आगाह कजो। जी बिल्कुल, सिहत खाते पारां हाई कोर्ट अंदर मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में इलाज जी अणपूरी सहूलियतुनि जे जेको एतराफ़ ऐं डॉक्टरनि जूं 76 ऐं पैरामेडिकल अमले जूं 48 पोस्टूं ख़ाली हुअण जो इंकशाफ ऐं अदालत पारां सिविल अस्पताल खे जेको अस्पताल तौर जेको अपग्रेड करण समेत ॿियूं सहूलियतूं ॾियण खां 3 ॾींहंनि अंदरि जेको रिपोर्ट पेश करण जो हुकुम करे छॾियो आहे। जॾहिं तव्हां ॿुधाईंदो त सिविल अस्पताल में सिहत जूं अणपूरी सहूलियतुनि बाबति सिंध हाई कोर्ट बार मीरपुर ख़ास जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट कांजीमल मेघवार पारां दाख़िल कयल पिटीशन ते जस्टिस अरबाब अली हकड़ो ऐं जस्टिस मोहम्मद जाफ़र रज़ा ते ॿधल सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास जे डबल बेंच हुकुम जारी कंदे जणायो त सेक्रेटरी सिहत पारां गुज़िरियल ॿुधणी दौरान पेश कयल रिपोर्ट में DHQ अस्पताल मीरपुर ख़ास जे कारोबार में संगीन जेको नुक़्सनि जी तस्दीक करे अदालत आर्डर ॼाणायो वियो आहे त सिहत खाते जे रिपोर्ट में इहो तस्लीम कयो वियो आहे त सिविल अस्पताल अंदरि डॉक्टरनि जूं 76 पोस्टूं पैरामेडिकल ॿिए मददगार अमले जूं 48 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। जॾहिं त 2017 जी मंज़ूर थियल SNE बावजूदि हेमोडायलिसिस सेंटर लाइ मंज़ूर थियल जेको पोस्टूं अञा ताईं नान भरियूं वयूं। अदालती आर्डर में वधीक ॼाणायो वियो आहे त दाख़िल कयल रिपोर्ट में सिविल अस्पताल अंदरि बुनियादी सहूलियतुनि जी ऐं ICU मुकमल जेके फाल ऐं ट्रांसफर ट्रामा सेंटर न्यूरोलॉजिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट गेस्ट्रो ऐं उन खां अलावा ॿिया जेके स्किन ऐं जेके जदीद रेडियोलॉजिस्ट जो सहूलियतूं सिरे खां ई मौजूदु न आहिनि, गैरफ़ाइल आहिनि। अदालती आर्डर मूजिबि सेक्रेटरी सिहत पारां सिविल अस्पताल में सहूलियतुनि बाबति रिपोर्ट पेश करण लाइ जोड़ियल कमेटी ख़ुदि सिविल अस्पताल खे जेको आहे सेकेंडरी मां ट्रेशरी अस्पताल तौर जेको अपग्रेड करण जी सिफ़ारिश कई आहे। जी ठीकु आहे नज़ीर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।